अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान जिंदाबाद। पाक फौज जिंदाबाद। अज पाण तव्हांखे पढ़ाईंदासीं समाजी अभ्यास जो आहे उन्वान सिंधु तास मुआहिदो। सिंधु तास मुआहिदो ये थी सिंध तास मुआहिदो। ठीक है, मुआहिदो या ठा जेके चइजे, ठीक है ना, मुआहिदो या ठा। हाणे ही छा पहिरीं पाण खे सम्झणो पवंदो त सिंधु तास मुआहिदो आहे छा। ही मुआहिदो 19 सितंबर कहिड़ी तारीख़ ते 19 सितंबर कहिड़ी तारीख़ ते 19 सितंबर 1960। वाह वाह, तव्हां होशियार लॻा पिया। 19 सितंबर 1960 ते 19 सितंबर 1960 ते पाकिस्तान ऐं भारत जे विच में, हिंदुस्तान भी चऊं, भारत भी चऊं, इंडिया भी चऊं, भारत जे विच में थियो। कंहिंमें थियो? विच में थियो। ठीक है। अच्छा, ही छाला थियो? हिन मुआहिदे जो जेको मतलब हो इहो हो पानी ते। छा ते थियो? जबरदस्त, तव्हां होशियार लॻा पिया आहियो। पानी ते थियो। छा ते थियो? हाणे ताज़ो जेको आहे, ॿुधो बाबा ॿुधो, ताज़ो जेको आहे इंडिया मक़बूज़ा कश्मीर। कश्मीर जा ॿ हिस्सा आहिनि, हिकिड़ो आज़ाद कश्मीर, ॿियो मक़बूज़ा कश्मीर। मक़बूज़ा कश्मीर जे हिकिड़े शहर में इंडिया जे फ़ौजनि पाण ड्रामो करे माण्हू मारिया ऐं उन जो इल्ज़ाम जेको आहे असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान ते लॻायो। जॾहिं दुनिया खे ख़बर पई त इंडिया इहो पाण ड्रामो कयो आहे त उन ड्रामे खे लिकाइण जे लाइ इंडिया छा कयो, सिंध तास मुआहिदो जेको पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में पाणीअ ते हो, सिंधु दरिया ते हो, उनखे यक तरफ़ो ख़त्म करे छॾियो। उनखे यक तरफ़ो ख़त्म करे छॾियो, जेको कंहिं बि सूरत में इंडिया ख़त्म नथी करे सघे। छाकाणि जो इन मुआहिदे में जेको ज़ामिन आहे न, उहो आहे वर्ल्ड बैंक। केरु आहे? वर्ल्ड बैंक इन जी ज़ामिन आहे। त पाण बि जेकॾहिं को दस्तावेज़ जगह जो, बनी जो या कंहिंखे ठाह जो लिखूं था न, त उन जे विच में ज़ामिन हूंदा आहिनि, उन जे विच में जेको आहे सो शाहिद हूंदा आहिनि, त हिन जी जेको ज़मानत आहे उहा वर्ल्ड बैंक जी आहे। त हाणे असांजो अक़वाम मुतहिदा खां ऐं पाणी ते जेके बि तंज़ीमूं कमु कनि थियूं दुनिया में, उन सां गॾोगॾु आलमी अदालत खां इहो मुतालबो आहे त इंडिया जेको सिंध तास मुआहिदो ख़त्म कयो आहे उहो गैर कानूनी आहे, उहो इंडिया खे पावर ई न आहे, उहो वरी बहाल कयो वञे। ऐं इंडिया इहो सोचे पई त असां जंग कंदासीं, असां अमन पसंद माण्हू आहियूं, जंग जे हक़ में न आहियूं। पर जेकॾहिं इंडिया अगराई कई त असां पंहिंजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जी फ़ौज सां गॾु हूंदासीं। कंहिंसां गॾु हूंदासीं? फ़ौज सां गॾु हूंदासीं। ऐं इंशाअल्लाह 1965 जी जंग वांगुरु असांखे अल्लाह तबारक व तआला फतह ॾींदो। अल्लाह तबारक व तआला फतह ॾींदो। पाकिस्तान जिंदाबाद। पाक फौज जिंदाबाद। पाकिस्तान जिंदाबाद। पाक फौज जिंदाबाद। शाबाश।